तकरार है तकरार। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼोके हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं रिहाना खोखर जे हवाले सां, जेको सिंधी ड्रामनि जो मशहूरु अदाकारा हुई, जेको हिनखे नाज़ा जे नाले सां सॾियो वेंदो आहे। रिहाना खोखर काफ़ी सारे ड्रामनि में कमु कयो आहे, जीअं पत्थर दुनिया, पंहिंजा परावा, कारो सिज ऐं ॿियनि सारनि ड्रामनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुकी आहे। पर हू अॼुकल्ह स्क्रीन ते छो नज़र नथी अचे? टीवी या को ड्रामा KTN सिंध TV कंहिं बि ड्रामे में ॾिसणु नथी अचे, छो? छाजे करे? इन हवाले सां ॻाल्हि कंदासीं। त रिहाना खोखर असुलु कराची जी आहे ऐं हुन शादी करे पंहिंजो घर वसायो आहे, ऐं हाणे हू तव्हांखे कंहिं बि सीरियल या ड्रामे में नज़र न ईंदी, छो त हुन ड्रामे में अचण ते साफ़ इनकार करे चुकी आहे। ऐं इन खां अलावा अगरि जे तव्हां सिंधी ड्रामा या सिंधी अदाकार या सिंधी फ़नकार कंहिं जे बारे में ॿुधणु पसंदि कंदा आहियो, ॾिसणु पसंदि कंदा आहियो, त तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब करे घंटी खे ऑल ते क्लिक करे छॾींदा, छो त हिन चैनल ते काफ़ी अपडेट तव्हांखे मिलंदा सिंधी ड्रामनि जे बारे में ऐं सिंधी अदाकारनि जे नाले में, जेके पहिरीं कमु करे चुका आहिनि उन्हनि जे हवाले सां, ऐं जेके ईंदड़ में कमु कंदा उन्हनि जे बारे में तव्हांखे अपडेट मिली सघे थी। ऐं उन खां अलावा ड्रामनि में छा थींदो आहे, घणा क़िस्त हलंदो आहे, इहो सभु कुझु तव्हांखे हिन ई चैनल में वीडियो अपडेट जे लाइ मिली सघे थो। ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा, ऐं वीडियो पसंदि अचे त वीडियो खे बि लाज़मी लाइक करे छॾींदा। ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त कमेंट में पंहिंजो रायो लिखनि त कहिड़े शहर में तव्हां वीडियो ॾिसंदा आहियो, किथां खां कहिड़े शहर में असांजा वीडियो ॾिसंदा आहियो। महिरबानी, अल्लाह हाफ़िज़। मिलंदासीं अॻे वीडियो ते, तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा।